रिपोर्ट शान अली शेख। अवामी पोरियत तहरीक तरफ़ां ॻोठ चारो समेत यूसी जे ॿियनि ॻोठनि में पीअण जे मिठी पाणीअ जी खोट ऐं बुनियादी मसइलनि जे हल न थियण ख़िलाफ़ एडवोकेट रहीम बख्श ॿुॻियो, एडवोकेट आज़म ख़ासकेली, पूनम खोसो, एडवोकेट सग़ीर ॿुॻियो, महबूब ॿुॻियो, अमीर अली चां जी अॻवानी में MNW ड्रेन पुल खां ॻोठ चारो ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। मुज़ाहिरीन ॻोल्हे ॾियो, चूंडियल नुमाइंदा ॻोल्हे ॾियो, पाणी नाहे छो भला, करबला जा नारा हणी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते चयो त अफ़सोस जो ॻोठ चारो समेत यूनियन काउंसिल जे अक्सर ॻोठनि में पीअण जे पाणी जी खोट आहे। यूनियन काउंसिल में सहूलियत जी अणाट आहे। समूरा ॻोठ बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि, का बि सहूलियत नाहे। अॻवाननि मुतालबो कयो यूसी चारो जे ॻोठनि में पीअण जो साफ़ पाणी ॾेई इंसानी ज़िंदगियूं बचायूं वञनि।